अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर। किस्त 5 छंछर 12 जून 1971 ईस्वी। रात सारी निंड न आई। 9 बजे खनी अची आंधी लथी। कलाक बहुआ हली बस थी त अची मींहुं लथो, जो बि कलाक खन हलियो। बिजली बंदि थी वई। अंदरि ऊंदहि में अची सुम्हियुसि त पखे न हुअण करे गर्मी थी, जंहिंखां पोइ कुअन अची बुत खे रेस कोर्स रोड बनायो। माचिस जी तीली ॿारियमि पे त 10-15 मिंट गुम पए थी विया, पर वरी अची पधारिया। कलाक ॿ ईअं अख ॿूट कंदा रहियासीं। नेठ तंग थी ॿाहिरि निकितासीं। फैज़ वीचारे ॿुहारीअ सां सारो पाणी पधर जो कढियो, हंधि विछाए सुम्हियासीं ऐं अखि मस लॻी त विसल वॼी विया। चाचो माणिक अमलदार पाणीअ में लथ लथ कंदो आयो ऐं पुछियईं, 5 नंबर वारो काॾे वियो? मूं सोचियो त 5 नंबर मां को क़ैदी भॻो आहे, सो चयमि, चाचा असांखे कहिड़ी ख़बर, भॼी वियो आहे छा, या टोटल अमल ई कोन हुयो? बाबा, बैरक जो क़ैदी न, भुर्जीअ वारो संतरी राइफल समेत गुम आहे। असांजे साम्हूं 4 नंबर आहे। 5 नंबर इस्पताल जे आइसोलेशन वार्ड जे पुठियां ऐं ॿाहिरें रोड सां शाह बुखारीअ जे साम्हूं आहे। ॿिए ॾींहुं ख़बर पई त सिपाही बुखारी शाह मां 5 पेरनि वारी बला ईंदे ॾिठी हुई ऐं उनखां डिॼी मींहं ऐं तूफ़ान खां ख़ाइफ़ थी राइफल सुधो वञी घर पुॻो हुयो। अॼु शौकत जुमाणी ऐं डॉक्टर तनवीर मिलण आया। शौकत का लंडन खां मोटियो आहे। उते मुंहिंजी गिरफ़्तारीअ जी ख़बर ॿुधी हुयई। लाल जा सलाम ॾिनई। मुंहिंजे लाइ लंदन खां विस्की आंदी हुयई। मूं मोटाए छॾीमांसि। जेल में कहिड़ा पीअण हुया, पीअण हूंदो आहे संगत सां। सो चयोमांसि त ॿाहिरि निकिरी पिया पीअंदासीं। डॉक्टर खे बीमारीअ जो अहवालु कयमि। चयईं त अञा 3-4 ॾींहं कैप्सूल खाओ, परहेज़ कर ऐं आराम कर। सो शायदि हफ़्तो खन डायरी न लिखां। अॼु बि 2 सिफ़ा लिखण बाद पाण खे ख़तमु थियल थो सम्झां। अंगारो 12 जून 1971 ईस्वी। अॼु चालान थिए महीनो थियो आहे, पर का सुध समा कान आई आहे। उन विच में 2 दरख़्वास्तूं करे चुको आहियां त जेल में तबियत ठीकु नथी रहे, या त तारीख़ कढो या ज़ामिन ॾियो, पर फ़ौजी अख़्तियारीअ वारनि जी बहितर इंतज़ाम जी दावा कंदा आहिनि। उन्हनि जी पहुच ॾियण जी तकलीफ़ बि गवारा न कई आहे। असांजी फ़ौजदारी कानून हेठि जवाबदार खे चालान वारे ॾींहुं ई शाहिदनि जा बयान वग़ैरह जा नकुल ॾिना वेंदा आहिनि, त जीअं हू पंहिंजो बचाव सोचे ऐं करे सघे। 3 दरख़्वास्तूं मोकिलियूं अथमि ऐं उन्हनि जे जवाब में नखे 9 कोट मीरनि जो ज़मानो थो यादि अचे। जॾहिं मीर साहब कंहिं माण्हूअ ते कावड़बा हुया त उनखे ॾिजीअ जे कोट ते चाढ़े छॾींदा हुआ त वरी उनजो पतो ई न लहंदा हुआ। काला फता पहिरियों दफ़ो जेल ते मिलण आयो। उनखां अॻु हिकु दफ़ो जॾहिं सिविल अस्पताल चकास लाइ वियो हुउसि त डॉक्टर जागीराणी फ़ोनियूं करे खेसि घुरायो। कलाक बि वेठो ऐं दिलि ॿधी ॾेखारण जी कोशिशि पिए कयई त हू ॾिनल न आहे। काला खोसे सां आयो हुयो। खोसो उनखां अॻु बि अता महमद भंभरे सां आयो हुयो। ही कटो क़ौम परस्त आहे ऐं होशू सिलसिले वारी मुहिम बि हिन जी हुई। पहिरियों किताब ई सरकार बंदि करे छॾियो। GM सैद जो शहदाए सिंध जो पहिरियों मज़मून उन में ई छपियो हुयो। उन विच में रुकन इलाही बख़्श बि ईंदा रहिया आहिनि। फता काल ॻाल्हि कई त अयाज़ खेसि जेल मां चिठी मोकिली आहे ऐं मयार ॾिनी आहे। जे भट्टी ॿाहिरि हुजे हा त मां ई जेल में न पियो हुजां हा। उन करे हुन मूंखे चयो त मां खेसि जेल नियापे रस्ते ॿाहिरि दोस्तनि जी मजबूरियुनि खां आगाह करियां। मां फता जे उन गीदपणे ते कावड़ कई ऐं खेसि चयमि त जे 50 ॼणा दरख़्वास्त करे गवर्नर ॾे मोकिलियो हा त सरकार तव्हां 50 ई वकीलनि खे गिरफ़्तार न करे हा, पर जे खणी करे बि हा त छा हुयो? जेल खां जेल नियापा ईंदा रहंदा आहिनि। कैदी पिया हिक जेल खां ॿिए जेल वेंदा रहंदा आहिनि। सो उन्हनि रस्ते नियापा ईंदा रहंदा आहिनि। फता वारनि जे डिॼी वञण जो नियापो बि अयाज़ हफ़्तो खन अॻु मूं ॾे मोकिलियो हुयो। उनखां अॻु बीमारीअ जो ॿुधी तबियत बि पुछराई हुयई।
संदसि वॾो पुटु अनीस बि जेल में मुलाक़ात करण तबियत पुछणु आयो हो ऐं संदसि घर जा ॿार ऐं ज़ाल बि मुंहिंजे घर विया हुया। इक़बाल बि वई हुई। जेल में साॻे नमूने वक़्तु गुज़रे पियो, पर खदड़े खे ॾिसी हींअर खिल ईंदी आहे। हुन जा ज़नाना कपिड़ा ॻरी विया आहिनि, केॾिन मर्दाना कपिड़ा ॾिना अथसि, ॾाढ़ी बि वधी वई अथसि। हू हाणे चवंदो आहे त मूंखे नूरजहान न पर अली मोहम्मद सॾियो वञे। संदसि असुलु नालो अली मोहम्मद ऐं खदड़ाइप जो नालो नूरजहान आहे। हिन खदड़ा इदारे बाबति अजीबो ग़रीब ॻाल्हियूं, रीतूं ऐं रस्मूं ॿुधायूं आहिनि। गुज़िरियल 10-12 ॾींहंनि में को ख़ासि वाक़ियो न थियो आहे। 14 तारीख़ ओचितो DC मुआइने ते आयो। मूंखे तॾहिं ख़बर पई जॾहिं पिंजरे में घिड़ी आया। उन वक़्तु मां लेटियो किताबु पढ़ी रहियो हुउसि। असांजा ठठ ॾिसी या सड़ी वियुसि। 2 लफ़्ज़ ॾुखे जा ॻाल्हाए हलियो वियो। जेल मां निकितो त मिर्ज़ा घुरायो ऐं चयईं त DC मूं ते कावड़ियल आहे छा? मूं खेसि केस जो सॼो पस मंज़र ॿुधायो। हिन ॿुधायो त कलेक्टर खांसि पुछो त हिन मूंखे ईअं आराम सां अलॻि छो रखियो आहे ऐं आम क़ैदियुनि सां छो न रखियो आहे। ही ख़तरनाक क़ैदी माण्हू आहिनि। ॿियनि क़ैदियुनि सां रहंदा त उन्हनि खे जेल में बग़ावत ते आमादा कंदा। मिर्ज़ा हाज़िर जवाबीअ खां कमु वठंदे जवाबु ॾिनोसि, ठीकु आहे, बाक़ी ही हंधि घर जूं मानियूं, थर्मास वग़ैरह छो ॾिना अथवसि? खांसि कमु छो नथा वठो? DC जे तसुबाना ज़हनियत जो मुज़ाहिरो कयो हुयो। मार्शल अथॉरिटीअ जो लिखणु आहे त खेसि सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं डॉक्टर जो चवणु आहे त हिन खां कमु न वरितो वञे ऐं मानी परहेज़ जी घरवारी मिलणु घुरिजे। ऐं DC मुंहुं चिॿो करे मौज़ू फेराए छॾियो। 15 तारीख़ ते सेशन जज मोहम्मद अली अब्दुर्रहमान इंस्पेक्शन ते आयो। सुठी तरह मिलियो, रिहाइशगाह ॾिसी ख़ुशि थियो, हाल अहिवाल वरिताई, अयास जो पुछियाई ऐं मिर्ज़ा खे पारत कयाई। हिन मुड़ुस माण्हू बि गुज़िरियल हंगामनि खां हेल असां सां भरपूर सहकार कयो ऐं साथ ॾिनो। गुज़िरियल आचर ते ॿाहिरां जी कोॾी जी टीम जेल में मैच करणु आई। उन मौक़े ते ॿाहिरियां माण्हू बि मैच ॾिसण लाइ जेल में चढ़ियाऊं। मास्टर यूनुस ऐं ख़ालिद बि आया। मैच खां पोइ वाजिद उस्मान बलोच सब्ज़ीअ वारो साइकिल जा करतब ॾेखारिया जे मशहूरु स्मगलर भट्टी बिरादरान वारनि जो माण्हू आहे ऐं अजीब किरदारु रखे थो। पहिरीं ॾींहुं ई मूं वटि आयो ऐं मूंखां पॉइंट्स पुछियाईं। वाजा, मां जावेद जिम्नास्टिक जो हीरो आहियां ऐं वॾो फ़नकार आहियां। 500 करतब ॼाणंदो आहियां। भला पुलिस खे अथॉरिटी आहे त फ़नकार खे गिरफ़्तार करे? मुंहिंजो मतिलबु आहे त आर्टिस्ट खे। मूंखे खिल अची वई हुई। हिन ॿुधायो त हिन चोरी स्मगलिंग खां तौबा करे उहो धंधो अख़्तियार कयो। सकर में साइकिल जा करतब ॾेखारे कमाई कंदो हुयो ऐं पुलिस ख़र्ची न मिलण करे 109 में चालान कयो। जेल में रांदियूं रूंदियूं ॾिसी करे ख़ालिद जी दिलि मां बि जेल जो भउ लही वियो। मुंहिंजे रहण वारी खोली ॾिसी मूं बाबति बि ॻणती ऐं फ़िक्र लही वियो हुउसि। सॼो जेल घुमायोमांसि, बाबा वारे रहण जी जाइ बि ॾेखारीमांसि त चङो जो जेल घुमियुमि, कॾहिं त मूंखे बि अचिणो पवंदो। मुंहिंजो मन जज़्बात ऐं उत्साह सां भरिजी वियो। हिन उहा ख़ुशख़बरी बि ॿुधाई त सकीना चाक थी अस्पताल में काल्ह मोटी आई आहे। वॾो मुंझारो लही पियो आहे। अरबा 3 जून 1971 ईस्वी। अञा ताईं का तारीख़ न निकिती आहे। चौथी दरख़्वास्त बि मोकिली अथमि। दोस्त यार मिलण लाइ अचनि पिया। शौकत बि साले समेत गुज़िरियल ख़मीस ते आयो ऐं चयाईं त भाभी नाहिद संदसि घरवारी आई आहे, तोसां मिलण थी चाहे। मूंखे झलियो। जेल जो माहौल, ज़ंजीर, डंडा, ॿेड़ियूं ऐं क़ैदियुनि जा बुरा हाल संदसि तबियत ते ख़राबु असर विझंदा। 3 ॾींहुं ज्योतिअ जी चिठी ऐं पापड़ बि मिलियमि। लिखियो अथाईं, भाभी माणस तोखे विसारे छॾण लाइ चवे थी, पर मां त जनम जे साथ छॾण जी समर ते नथी पायां। हिन जनम बि जे खणी न मिली सघियासीं त छा थियो, ॿियो जनम त आहे न। हींअर माड़ीअ ते आम जाम वेंदो आहियां। उते पुराणे स्टाफ में रिकार्ड रस्ते ख़बर पई अथमि त उहे पुराणे फांसी घाट वारा पिंजरा तारीख़ी हैसियत रखनि था। 3 नंबर पिंजरे में पीर सुबकतुल्ला शाह राशिदी पीर पागारो 4 रही वियो आहे। ही उहो पीर हुयो जंहिं पहिरियों दफ़ो सिंध जे सरज़मीन ते पंहिंजे मुरीदनि खे आज़ादीअ जे राह ते क़दम आणे उन्हनि लाइ हर लक़ब हासिलु करायो।
अंग्रेज़ साम्राज्य सां हिमत सां टकर खाधाई ऐं लाज़मन उहो अंत थियुसि जो आज़ादीअ जे अपासक जो थींदो आहे। मथसि मख़फ़ी मुक़दमो हलाए बग़ावत जी तोहमत हणी अंग्रेज़नि हिन सूर्य सर्वेच खे फांसीअ चाढ़े छॾियो। ॿिए नंबर पिंजरे में हूअं त घणा ई सियासी लीडर रही विया आहिनि, पर सिंध जे गदारनि जे नामियारे अॻुवाण खोड़े बि हिन में ॾींहं काटिया आहिनि। साणसि मुंहिंजूं ॿ मुलाक़ातूं तफ़सीलवार थियूं आहिनि। हिकु 1954 ईस्वीअ में जॾहिं हिन सिंध जी वज़ारत क़बूल करणी कई हुई ऐं अंजाम कयो हो त असेंबलीअ खां 1 यूनिट जी हिमायत में ठहराव पास कराईंदो। सिंध मुस्लिम स्टूडेंट्स फेडरेशन जे वफ़द जी सूरत में असां 6 शागिर्द वटसि विया हुआसीं। वफ़द में यादि अथमि काज़ी अख़्तर लाड़काणे वारो वकील बि हुयो। उन वक़्तु खोड़े वटि राशिदी बि वेठो हुयो। असां साणसि कलाक खनि ॻाल्हायो ऐं शर्मायो। राशिदी वेठो खिलंदो रहियो ऐं खोड़ो मुंहुं घुंजाईंदो रहियो। आख़िर में चयाईं, तव्हांजा सभु भव अजाया आहिनि। मां 1 यूनिट जो वज़ीर दाख़िला थींदुसि। कंहिंखे हिमत थींदी जो सिंध जा हक़ लुटींदो। राशिदी चयो हुयो, मां सिंध जी झिरकी बि ॿाहिरि वञणु न ॾींदुसि। ॿी तफ़सीली मुलाक़ात खोड़े सां 1969 ईस्वीअ जे शुरूआति में सन में GM सैद जे बंगले ते थी हुई। शायदि उन खां पोइ मां वरी सन न वियो आहियां। मूंसां अयाज़ बि हुयो। असां सन जे साईंअ सां आख़िरी ॻाल्हियूं करण विया हुआसीं। साईं सिंध मुतहिदा महाज़ में खोड़े राशिदी ऐं काज़ीअ खे खणी असांजी क़ौम परस हलचल खे काफ़ी नुक़सानु रसायो हुयो। अक्सर नौजवान ऐं शागिर्द महाज़ छॾे रहिया हुया ऐं उन्हनि गदारनि जे सबबि साईंअ खे छॾे भुटे जे झोलीअ में किरी रहिया हुया। उते खोड़ो राशिदी ऐं ॿिया पुराणा सियासतदान बि वेठा हुया। ॻाल्हि मुहाजरनि जी निकिती त खोड़े ड्राड़ हणी चयो, तव्हां मूंखे सिंध जो चीफ मिनिस्टर कजो, पोइ ॾिसिजो त कीअं थो उन्हनि खे ठीकु करियां। मूंखे फताह जो पहाको यादि आयो। ख़ुशि थी, तोखे त मालिकनि सुञातो आहे। मूंखां टहक निकिरी वियो हुयो ऐं चयो होमि, अञा उहे ख्वाब लहो था। तव्हांखे त सिंधी अवाम कंडम करे फिटी कयो आहे। ख़ुदारा साईंअ जी पचर छॾियो, न त सिंध ते उहा तबाही आणींदव जा 1 यूनिट ठाहे बि न आंदी हुयव। हू कावड़जी वियो हुयो ऐं साईंअ खे चयो हुयईं, साॻी हठ ऐं कंध में किलीअ सां, छोकिरा तूं बसि कर, ॾाढो को गुस्ताख़ आहीं। ऐं अॼु उन कंहिं वक़्त जी मर्द आहिनि, छो जो कराचीअ जी जुदाईअ वारी तहरीक में संदसि हिसो ऐं सिंध जे बम्बईअ खां जुदाईअ में संदसि भाङो मुड़सीअ वारो हुयो। जे कमरे में जेल वारे चरियो लालू पठाण रहियो पियो आहे। टियों पिंजरो जंहिंमें मां रहां थो, सो उन्हनि ॿिन्हिनि खां वधीक अहमियत वारो आहे। हिन खोलीअ में उन माण्हूअ पंहिंजा आख़िरी ॾींहं गुज़ारिया हुया जंहिंजे जीवन मूंखे हयातीअ में पहिरियों दफ़ो उहा ॻाल्हि ज़ाहिर कई त आज़ादीअ जे राह में रुलंदड़ माण्हूअ खे रुॻो 2 लफ़्ज़ ॼाणणु घुरिजनि, आज़ादी या मौत। अमर शहीद वीर हेमू कालाणी हिन ई कमरे में रहियो। मां उहो ॼाणी फूंडजी वियो हुउसि। हू मुंहिंजो दोस्त न हुयो, हम असर न हुयो, पर मूं हेमू ॾिठो हुयो। हुनजी तस्वीर अञा मुंहिंजी अखियुनि आॾो आहे। हेमू मूंखां 4-5 साल वॾो हुयो। साॻिए ई स्कूल में पढ़ियो हुयो जंहिंमें मां पढ़ंदो हुउसि। लोकमान्या तिलक म्यूनिसिपल, हाणे गवर्नमेंट हाई स्कूल। हिन जो सौटु किशन कलाणी जो नई फ़ौजदारी लॻी रहंदो हुयो, मूंसां गॾु पढ़ंदो हुयो ऐं मुंहिंजो दोस्त हुयो। हूअं ई मां परसराम मसनद जा लेक्चर ॿुधी रिसेस में वेही बाग़ में सोचींदा हुआसीं ऐं ॻाल्हाईंदा हुआसीं। परसराम मसनद असांजी स्कूल जो ड्राइंग टीचर हुयो। हू सुभाष चंद्र बोस आज़ाद हिंद फ़ौज जी नेता जो पोइलॻ हुयो। हफ़्ते जे 4 पीरियडनि मां 2 पीरियड हू स्वराज जी लेक्चर ॾींदो हुयो। सखर जे मंदरु शेवक सभा, जंहिंजा कारनामा सखर वारो टावर, हवा बंदर ऐं दरिया जी कप वारा बाग ऐं घाट ऐं सखर जूं मौजूदा लाइब्रेरियूं आहिनि, जो बि रूह रवां हुयो। ॿियो मास्तर मिस्टर भोलाकाणी, ड्रिल ऐं म्यूज़िक टीचर बि असांखे उहे लेक्चर ॾींदो रहियो। कृष्ण सां ॻाल्हियुनि में अक्सर हेमू ऐं संदसि दोस्तनि जो नालो ईंदो हुयो। हिकु दफ़े हू मूंखे पुराणे सखर हेमू वटि वठी हलियो हुयो। सो हिन जी शकिल हाणे बि अखियुनि आॾो तरी ईंदी अथमि। हिन जी अज़मत आॾो कंधु झुकाईंदो आहियां, ईअं जीअं संदसि अर्थीअ जे जुलूस में कंधु झुकायो हुउमि। हू आज़ादीअ जे हलचल में नऊं आयल हुयो। सखर जे
दहशत पसंद ग्रुप सां लह विचण में आयो, जंहिंजी अॻुवाणी केनशी विद्यार्थी वारा मार्किस्ट कंदा हुआ। पहिरीं मुहिम में केनशीअ सां गॾु सखर बिस्किट फैक्ट्रीअ वटां रेलवे लाइन उखेण वियो, छो जो उन वक़्तु उतां गोरा फ़ौज जी ट्रेन कोयटा खां अचणी हुई। लाइन उखड़ी, पर गाॾी अचण खां अॻु आख़िरी पट्टी धार कंदे हू पकिड़िजी पियो। केनशी भॼी वियो, हू मरंदे मरी वियो। धड़का, दिलासा ऐं मार मोचड़ा सटाई, पर साथी या ग्रुप जा नाला न ॾसियाई। पर फांसीअ ते चढ़ण खां अॻु बि हिन उहो नारो हयूं त सूराज ज़िंदाबाद, अॼु हेमू जहिड़ो आहे। संदसि ख्वाबनि जा ताबीर सचा थिया ऐं अंग्रेज़ साम्राज्य हलियो वियो। पर हेमूअ जे हमवतननि ते साम्राज्य बछे वियो, जंहिंखे ख़तमु करण लाइ असां आज़ादीअ जी जंग लड़ी रहिया आहियूं। अॼु हेमू असां लाइ आज़ादीअ जी अलामत आहे। अॼु हर सिंधी ॿार बचो हेमू थियण जो वचन करे चुको आहे। गुज़िरियल 3 सालनि खां सिंध में हेमू ऐं होशूअ जो नारो वॼी रहियो आहे। ऐं मां भॻवान आहियां जवान कमरे में, जेल जी खोली या वार्ड थो रहां जिते हेमूअ जो रूह आज़ादी आज़ादी जा आवाज़ कंदो भटकंदो रहंदो हूंदो। वेसा अथमि त हींअर उहो बि दिलि जाइ वठी चुको हूंदो ऐं पाण अकेलो भटकंदो न महसूसु कंदो हूंदो। अरबा 7 जुलाई 1971 ईस्वी। अॻे हफ़्ते हिकु ख़ासि ॻाल्हि लिखणु विसरी वियुमि। मई जे पोएं हफ़्ते में सेंट्रल जेल खां हिकु पार्टी आई। कैदियुनि जे टोलीअ जेल जी ज़ुबान में पार्टी चवनि। उन हथ अयाज़ नियापो ॾियारे मोकिलियो त 28 तारीख़ जो इंतज़ारु करियो, सभु ख़ैरु थी वेंदो। 28 तारीख़ ते सदर यहिया खे ख़िताबु करणो हुयो। असां त अख़बारुनि मां अंदाज़ो लॻायो हुयोसीं त मिड़ई ख़ैरु। साॻियूं अॻियूं ॻाल्हियूं दोहराए इक़्तिदार जी मुंतक़िली जी ॻाल्हि खे टारे वेंदो, पर अयाज़ जे नियापे मां सम्झुमि त हू पुरुमीद आहे ऐं सम्झे थो त जमहूरियत जी वापसी, मार्शल लॉ जे ख़ात्मे ऐं अख़्तियारनि जी मटासटा जो ऐलान कंदो ऐं अवामी हुकूमत सियासी नज़रबंदनि ऐं ॾोहिनि खे छॾियो वेंदो। असां इंतज़ारु करणु लॻासीं। सॼे जेल खे इंतज़ारु हुयो। जेल में हुली वियो त सदर यहिया ऐलान कंदो ऐं आम माफ़ियूं मिलंदियूं। चोर जबली उन मौक़े खे चवंदा आहिनि। जॾहिं हुकूमत नए सिर ठहंदी आहे या को क़ौमी जशन जो ऐलान थींदो आहे, उन मौक़े ते घणो करे कैदियुनि खे बि कुझु अरसे जी आम माफ़ी मिलंदी आहे। कैदियुनि लाइ आख़िरी जबली तॾहिं थी हुई जॾहिं अयूब फातिमा खां चूंडूं खटी सदर चूंडियो हुयो। सो वीचारनि खे ॾाढो आसरो ऐं आस थी हुई। ॾींहुं राति हिकु करे जेल खे रंग रोगन करे ऐं धोई पोई साफ़ सुथरो कयाऊं। 28 तारीख़ सुबुह जो उथी माड़ीअ ते वियुमि त जेल झंडियुनि सां सींगारियो पियो हुयो। वाट वेंदे कैदी अॻुवाट मुबारकूं ॾियण लॻा त साईं सुभाणे हिन महिल जेल में न हूंदव। पर शाम जो 5 बजे यहिया जी तकरीर आई। माड़ीअ ते वञी ॿुधमि ऐं मोटी अची चोरनि खे ॿुधायमि त खार मां झंडियूं छिनी फाइण लॻा। हिकु जतो ई जिनी चोर चयो, साईं हिननि मां सुथरी जान न छुटंदी। हिननि विधो आहे चमड़ीअ वारो चक, हिननि विधो आहे चमड़े वारो चक। हाणे जॾहिं कारो गॾो हींग करे त जान छुटी। हिन आचर ते शाम जो ख़बर पई त जेकबाबाद वारा साथी बि अॼु हिते आया आहिनि। जेकबाबाद में बि हिकु इश्तिहार केस पकड़ियो आहे जंहिंमें 8 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि ऐं 3 रूपोश थी विया आहिनि। हिकु ॿिनि नालनि जी ख़बर पई हुई, छो त जेकबाबाद मां बि पार्टियूं हिते ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि हथां हुननि जा बि सलाम पिया ईंदा रहंदा हुआ। वेंजी मां कारी टिन वियुसि। सभई हमरा हंध विछायो, वेंजण बाद वेठा हार सिंगार करे रहिया हुया। भाकर पाए मिलियासीं, सभु ॼातल सुञातल हुया। ग़ालिब लतीफ़ संगत जो पुराणो साथी ऐं मेहनती क़ौमी कारकुन हुयो। मास्तर महर लतीफ़ जोशीलो ऐं सरगर्म क़ौम परस्त हुयो। जेकबाबाद में ॿोलीअ जे सवाल ते बुख हड़ताल कंदड़ पहिरियों शख़्स नारायण केवर वकील बि हुयो ऐं उन सां गॾु संदसि पार्टनर रमेश ऐं उन जो सालो मनोहर शागिर्द कारकुन बि हुयो। आज़ाद पाकिस्तान प्रेस वारो सेठ घनश्याम बि फाथल हुयो। चाचे गदाईअ जो पुटु फताह आबिद हुयो ऐं नओं आयल ऐं पैदाशी जोशीलो ऐं जज़्बाती, पर उन हूंदे बि मार्किस्ट सॾाईंदड़ मखदूम ज़ाहिद बि हुयो। भाकर पाए हिक ॿिए सां मिलियासीं।
सूमर ख़ान सां मिली यारनि जे बंदोबस्त में लॻुमि। हू जेल में मुंहिंजा महिमान हुया। हिकु त सखर जो हुयुमि ऐं ॿियो त हिननि खां अॻु जेल में हुउसि। हिननि जी गिरफ़्तारी मई जे ॿिए हफ़्ते में थी हुई। सूमर ख़ान ऐं डिप्टी सां ॻाल्हाए खेनि राति कारे टीन में रहण खां बचाइनि। ॿियो नंबर पिंजरो लाले वारो ख़ाली कराए संदन सामान ओॾां खणायमि। कलाक ॿ वेही जेल जा हाल अहवाल ॾिनाई। हिननि खे पुलिस ॾाढो तंग कयो हुयो, उन करे जो हिननि में 4 हिंदू हुया ऐं पुलिस लाइ सुठियूं आसामियूं हुया। उहा जांच बि इक़बाल खे मिलियल हुई। हिन महिल ताईं उहा पुलिस हिंदू जवाबदारनि में 10-15 हज़ार खाई चुकी हुई ऐं वधीक जी उमेद बि हिननि खे रोलाए रहिया हुया। न त केस जी जांच वग़ैरह पूरी थी वई हुई। हिननि खे हीराबाद जेल, लतीफ़ाबाद लाकब ऐं हैदराबाद चावड़ीअ में रोलियो वियो। कन ते मार मोचड़ो बि कयो वियो। हिन केस में पुलिस साॻी लाइन वठी अयाज़ खे मुलविस करणु पियो चाहियो। हिननि केस उहो ठाहियो हुयो त 14 अप्रैल ते अयाज़ जी सदारत में जेकबाबाद में हाजी मदनीअ जी जाइ ते मीटिंग थी, जंहिंमें हाज़िर जवाबदारनि ऐं 3 रूपोशन हर हिकु हाजी मदनी, नसरुल्लाह शेख वकील ऐं मोहम्मद बख्श सूमरो वकील, ख़ज़ानची आल सिंध संगत शिरकत कई ऐं फ़ैसिलो कयो त इश्तिहार कढी विरायो वञे। जो ॿिए ॾींहुं विरायो वियो। हाल अहवाल थिया त टोटल शुरू थियो। 8 ॼणा हिकु पिंजरे में 16 पे थिया। सोचियुमि त 1-2 ॼणा भल मूॾे मोकिलियो ऐं हिननि मखदूम ज़ाहिद खे मूॾां मोकिलियो। मखदूम अप्रैल जी शुरूआत में मूं वटि आयो हुयो ऐं इश्तिहार मुसविदो ॾेखारे चयो हुयाईं त खेसि उहो छपराए ॾियां। मां मौक़े जी नज़ाकत ॼाते ई पए। सखर वारे इश्तिहार जा नतीजा बि ॾिठा हुयमि, सो खेसि सख़्तीअ सां तंबीह कयमि त उहो कमु न करे। उन करे उहा सॼी राति हुन भवस खां मूंसां न ॻाल्हायो, छो जो मिलण सां ई हिकु रहड़ पटी हुई मांसि। ॿिए ॾींहुं हिननि केस बाबति वधीक ॿुधायो त हू कीअं पकड़िया। फता आबिद ऐं मखदूम ज़ाहिद जी बास ते ई हू सभु पकड़िया हुया। बिना कंहिं मार मोचड़े जे हिननि ॿिन्हिनि पुलिस जे उन ॾटे में अची त खेनि सुल्तानी गवाह कयो वेंदो, कूड़ा बास जा बयान ॾेई ॿियनि दोस्तनि खे पकड़ायो हुयो, जे बिल्कुलु बेॾोही हुया ऐं हिननि ॿिन्हिनि जे उन टरड़ाइप वारे कम में हिननि जो को दख़ल न हुयो। नारायण दास ॿुधायो त हैदराबाद में जांच दौरान मखदूम ज़ाहिद अहिड़ा बयान ॾिना जंहिंमें वीचारो सोभो बि ॿधिजे हा। पर पोइ असांजी दॿाइण ते हिन ॿिए ॾींहुं मजिस्ट्रेट वटि सोभे जो नालो न खयूं, न त DSP क्राइम्स खे बयान में चयाईं त उन इश्तिहार छपाइण लाइ हिन सोभे सां बि सलाह कई, जंहिंखे हिमथायो। उन ख़बर पवण सां मुंहिंजो पारो चढ़ी वियो। ज़ाहिद हथु न आयो। ग़ालिब, लतीफ़, महर ऐं नारायण खे चयुमि त अॼु ज़ाहिद खे मुंहिंजे खोलीअ मां ट्रपड़ खणायो, न त ख़ैरु न हूंदो। हिन गदार ऐं हलचल जे दुश्मन जे करे हेमूअ जो रूह ईज़ान में हूंदो। राति जो ज़ाहिद ट्रपड़ खणी वियो, पर मुंहिंजो मन फताह ऐं ज़ाहिद सां ॻाल्हाइण लाइ कॾहिं बि तयारु न थियो। जेको सोखीन ॾिसे अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं हुयूं। जेकबाबाद वारनि साथियुनि हैदराबाद जे दोस्तनि जो हाल अहवाल बि ॾिनो, जे यूनिवर्सिटी केस में झलियल आहिनि। हिननि ॿुधायो त उन केस में बि पुलिस अयाज़ सां सिलसिले मिलाइण जी कोशिशि करे रही आहे, पर हू सभु उन अफ़ाले मुड़ुस माण्हू आहिनि, कंहिं ते न बासियो आहे। अलबत्ता के दोस्त दिलगीर ज़रूरु थिया आहिनि। इंजीनियरिंग कॉलेज जो अशोक रुगो रोंदो आहे, खेसि पुलिस सख़्तु ईज़ा ऐं पीड़ाऊं ॾिनियूं आहिनि। मुमकिन आहे त हू दिमाग़ी तवाज़ुन विञाए विहे। डॉक्टर ग़ुलाम अली सिंधालाजी वारो मुड़ुसु माण्हू थियो बीठो आहे। प्रोफेसर उमर बि हौसलो ऐं हिमत न छॾी आहे। बाक़ी हमीद सिंधी ऐं आफ़ताब मिर्ज़ा भाड़ी थिया आहिनि। आफ़ताब रोज़ लख ऐं सलवातूं कढाईंदो आहे ऐं हमीद सिंधी हफ़्ते कलंदर खां तावीज़ घुराईंदो आहे। संदसि 2 ॿाहूं कुल्हनि ताईं तावीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। हमीद जे दिलगीर थियण वाक़े मूंखे अचरज में विधो। असां सां हलचल में पको साथी ऐं बांह ॿेली हुयो। रूहरियाण जो किरदारु संदसि हिम्मत ऐं इरादनि जो आईनो आहे, पर चवंदा आहिनि त माण्हू बीहे त डूंगर खां बि ॾाढो, जे हिकु दफ़ो किरियो त पोइ झल ई न अथसि। हींअर पढ़णु घटि थो थिए। सॼो ॾींहुं दुनिया जूं कचहरियूं कंदा आहियूं ऐं बहस हलंदा आहिनि। थकिबा आहियूं त ताश जी रांदि शुरू थी वेंदी आहे। जेकबा जा दोस्त बाहिमत ऐं मुड़ुस थिया बीठा आहिनि।
रुगो नारायण कुझु मलूल हूंदो आहे। उनजो सबबु हिकु त संदसि हिंदू हुअणु आहे ऐं ॿियो वकालत जो विञाइजणु। हिन हींअर कमाइणु शुरू कयो हो ऐं ईंदड़ महीननि में सुठियूं आसामियूं अचणियूं हुयसि। राति जो टोटल खां पोइ जॾहिं हंधि विछाए भतो खाई वांदा थींदा हुआसीं त पिंजरनि में हथ विझी बीह रिहाणियूं कंदा हुआसीं। रमेश वीचारो सुम्हियो पियो हूंदो हुयो, छो जो ॿिए ॾींहुं संदसि मस्करीअ में कोॾी कोॾी कंदे बांह निकिरी पई हुई। नारायण ॿई हथ पिंजरे में विझी टिपिकल वाणकीअ नो में मूंखे ईअं नियापो ॾींदो हुयो ॼण मां मुलाक़ात ते आयो हुयोमांसि। उहो नियापो जो मां रोज़ानो इंजॉय कंदो हुयुसि ॾाढो डिघो हूंदो हुयो। चङो भाई, आसरो नाम जो घर घर चइजांइ काको सुख ऐं आनंद में हुयो। भाभीअ खे चइजांइ ॻणती न करे काके खे ॿाहिरि कढी चइजांइ भाई को बिलो कर, असांजा वण वॼी विया, गांइ विकिणजांइ, गाबो विकिणजांइ, वकील सबरो कजांइ, न त असांजो अथव राम ॿेली। भाई उहो पोयूं नियापो न विसारजांइ, बाक़ी पत रखजांइ। वागुरु। ग़ालिब बि तबियतनि कुझु मुंझियल हूंदो आहे। रमेश मनोहर नारायण खां वधीक पकी दिलि वारा आहिनि। हथियूं नारायण खे दिलि लाहिण ते टोकींदा आहिनि। रमेश खे त पुलिस इज़ायो बि हुयो ऐं खांउस बास वठी रहिया हुया त अयाज़ खेनि माली मदद कंदो आहे, पर हू मुड़ुस थी मुंहुं ॾिनियो आयो। काको घनश्याम चुप हूंदो हुयो। ज़ाहिद ऐं फताह हुन आसिरे में हुया त खेनि मुआफ़ी ॾेई सरकारी शाहिद कयो वेंदो। बाक़ी मास्तर महर लतीफ़ दिलि जो मज़बूत नज़र आयो। हालांकि संदसि पोयां घर ॿार जी संभाल लहण वारो बि कोन हुयो। नारायण चवंदो हुयो त असां सभिनी जी हालत अहिड़ी आहे जे सरकार मुआफ़ी वठी छॾे त असां मुआफ़ी वठण लाइ तयारु आहियूं। उन ॻाल्हि जे पोइ मां हर हिक खां अकेले सिर्फ़ तस्दीक कई। अॼु लाहौर खां तनवीर नकवी मिलण आयो। साणसि गॾु कुमल बि हुयो जो लाहौर रेडियो जे पंजाबी प्रोग्राम जमहूर दी आवाज़ जो प्रोड्यूसर बि हुयो। हू तनवीर जो माइटु थिए। तनवीर गुज़िरियल 20 सालनि खां लाहौर में फिल्मी गाना लिखी रहियो आहे, उन में कामयाबु वियो आहे। ॿी शाइरी बि कंदो आहे। घणो करे पंजाबीअ में हिन फिल्मी दुनिया जो आगाज़ 40 जी शुरूआत में बम्बईअ खां कयो। अनमोल घड़ी जे गाननि संदसि मार्केट पैदा कई। बम्बई दौरान हू पार्टीअ जो रुकन बि रहियो, पर लाहौर अचण बाद सिहत ऐं घरू मसइलनि सबबि रिटायर करे वियो। लाहौर में हिन मूंसां पंजाबी ज़ुबान जी तहरीक खे आम करण में ॾाढी मदद कई। पाकिस्तान में ज़ुबानुनि जे मसइले में वञण जे सवाल ते लाहौर दौरान हू हमेशह मुंहिंजो साथ ॾींदो हुयो। कलाक खनि कचहरी कयई, चयई कुराड़ो थियो आहीं, बीमार थो रहीं, उन अमली सियासत खां पासो छो नथो करीं। उहा बीमारी ॿियनि बीमारियुनि खां बि वधीक लॻी चुकी आहे। मूं जवाबु ॾिनसि, उन में एतिरो अंदरि अची चुका आहियूं जो छॾणु मुश्किल थींदो, या त मुंडो ई पासो कजे हा ऐं रुगो अदब ताईं पाण खे महदूद रखिजे हा। तूं ई उन मां जान न छॾाए सघियो आहीं। पाण खे ॾढ ॾियण लाइ त खणी चवंदो थो वती त पासो करे वियो आहीं, पर नफ़्सियात ऐं ग़ैर शऊरी तौर ते अञा उन में आहीं। उन जो इज़हार तूं पाण हिकु फिल्मी गीत में करे चुको आहीं। यूं खो गए तेरे प्यार में हम, अब होश में आना मुश्किल है। यूं खो गए तेरे प्यार में हम, अब होश में आना मुश्किल है। कब आंख मिलाना मुश्किल था, अब आंख चुराना मुश्किल है। किस्मत का लिखा टल सकता है, दरिया उल्टा चल सकता है, ढल सकती हैं सूरज की किरणें, पानी में दिया जल सकता है, पर तुझको भुलाना मुश्किल है। वींदे महिल अयाज़ लाइ बि सलाम ॾींदो वियो, जंहिंसां कोशिश बावजूदि मुलाक़ात न करे सघियो। तनीर वियो त मुंहिंजूं लाहौर जूं यादगिरियूं वरी आयूं। लाहौर पंजाब जो दौरु, लाहौर जंहिंखे पंजाब सॼी पाकिस्तान जो पैसो मेड़े ईअं ठाहियो हुयो जीअं रूमी शहनशाहियत दुनिया जो ख़ज़ानो खणी रूम अॾियो हुयो। लाहौर मूं पाकिस्तान खां अॻु बि ॾिठो हुयो। नंढे हूंदे ई माउ जे फौत थी वञण सबबि मां नानाणनि में रहंदो हुयुसि। मुंहिंजो मामू सखरा वारे रेलवे वर्कशॉप गोदीअ में कमु कंदो हुयो। ॿी महामारी लड़ाई लॻी त उहा गोदी बंदि कई वई, अञा ताईं बंदि आहे। हिफ़ाज़त जा इंतज़ाम न हुअण सबबि उन जो अमलो मुग़लपुरी वर्कशॉप लाहौर ॾिनो वियो। मां बि मामा सां ओॾां हलियो हुयुसि।
अंग्रेज़ इंतिज़ामिया उन वक़्तु बि उते सिंधी पाड़े में सिंधी स्कूल खोलियो हुयो। 1 यूनिट ठहण बैदि सिंधी मुलाज़िमनि खे उहा सहूलियत बि ॾिनी वई। उहो लाहौर बि मूंखे यादि आहे। पाकिस्तान ठहण बैदि 1959 ईस्वीअ में मूं वरी लाहौर ॾिठो ऐं 1 यूनिट बैदि गिल्ड जे ओलह पाकिस्तान एग्ज़ेक्टिव ते चूंडजण बैदि जनवरी 1964 ईस्वीअ खां वठी डिसंबर 1969 ईस्वीअ ताईं अक्सर लाहौर वेंदो रहियुसि। उन करे मां लाहौर जी ओसर ऐं उरूज जा मुख़्तलिफ़ दौर मंज़िलूं ॾिसंदो रहियो आहियां। पोयनि दौरनि में मां रुगो पंजाबी ज़ुबान जे तहरीक वारनि सां घणो मिलंदो रहियुमि, जिन में तनवीर नकवी, शफ़क़त तनवीर, मिर्ज़ा अमरोज़ वारो, आसिफ़ ख़ान पंजाबी अदब वारो ऐं मुनीर न्याज़ी ख़ासि हूंदा हुया। पर गिल्ड जे सिलसिले में पंजाबी अदीबनि ऐं शाइरनि सां चङो रस्तो थी पियो हुयो, जिन में कतील ऐं मिर्ज़ा अदीब सां घणी लह विचड़ हूंदी हुई। संदसि रवैयो उर्दू पसंदीअ ॾांहुं ॾिसी साणनि न ज़ुबान जे मसइले ते न 1 यूनिट जे मसइले ते ॻाल्हाइणु थींदो हुयो। अक्सर उर्दू अदीब ऐं शाइर पंजाबी मादरी ज़ुबान हूंदे ऐं कंहिं वक़्तु तरक़ी पसंदि हूंदे या उन वक़्तु अहिड़ी दावा कंदे बि उर्दू क़ौमी ज़ुबान ऐं पाकिस्तान जी सालमियत नाम निहाद जा प्रचारक हूंदा हुया। उहो उन करे जो अयूब पंहिंजे दौर में क़ौम जी सभिनी फ़िरक़नि ऐं तबिक़नि सां गॾोगॾु अदीब ऐं दानिशर खे बि ख़रीद करे वरितो हुयो ऐं उन्हनि विकामजंदड़नि जे टोले जो अॻुवाण अहमद नदीम कासमी हुयो, जो कंहिं वक़्तु अंजुमन तरक़ी पसंद मुसनिफ़ीन जो सेक्रेटरी हुयो। पर हिकु दफ़े क़ौमियत जो मसइलो छिड़ी पियो। तंहिं भेरे कंहिं जशन जे सिलसिले में लाहौर वियो हुयुसि। उर्दू शाइरा मुनवरा सुल्ताना जी मुड़ुस असांखे घर राति जो खाइण पीअण जी दावत ॾिनी। मां कतील, तनवीर नकवी ऐं मौजूद मशहूरु फ़नकार ऐं आर्टिस्ट कोठिया वियासीं। असां पीअणु शुरू कयो। मुनवर सुल्ताना शामिल न थी, पर वेहण जो साथ ॾिनाई ऐं ख़िदमत कयाई। जॾहिं दारूअ दिमाग़ वरितो त पंहिंजे वस में न रहियासीं। तनवीर ज़ुबाननि जे मसइले खे छेड़ियो। मूं पंहिंजो नज़रियो बयानु करण ते अधु कलाकु लाथो। ॾिठुमि त सभु हमरा सवाइ तनवीर ऐं मौजिद जे बताल खाई विया। सभिनी जो उहो यकराए ख़्यालु हुयो त ईअं पाकिस्तान ख़तमु थी वेंदो। मौजिद ठक जवाबु ॾिनो त ॿी हालत में असां पंजाबी ख़तमु थी वेंदासीं। रणजीत सिंह जो पंजाब ख़तमु थी वेंदो, बोरस जो पंजाब न रहंदो, भगत सिंह जो 5 दरियाहनि वारो देश न रहंदो। भट्टी साहब सच थो चए। अॼु हिन जी मौजूदगीअ में मां बि दिलि जी बाहि थो कढां। पोइ हुन अधु कलाकु पंजाबियत ते लेक्चर ॾिनो हुयो। मुनवर सुल्ताना ऐं संदसि साहेड़ी जा संदसि पाड़ेसण हुई ऐं खांसि शाइरीअ में उस्तादी वठंदी हुई। फ़िक्र में पइजी वई। आख़िर ख़ानम बि चई ॾिनो, अॼु खां पोइ मां पंजाबी शाइरी कंदसि। असां उतां उथियासीं। 5 ई ॼणा चांहि पीअण लाइ गार्डिना माल रोड आयासीं। हीउ होटल आला तबिके जे दानिशवरनि जो अॾु आहे। उते आयासीं त कासिमी, वज़ीर आगा, आरिफ़ अब्दुल मतीन ऐं हिकु अणॾिठल शख़्स वेठा हुया। असां त सभिनी खे हथु ॾिनो, पर मौजिद उन अणॼातल शख़्स खे हथु न ॾिनो। पर जेको सो जॾहिं हुन हथु वधायुसि त नफ़रत मां खार ॾेई संदसि हथु पुठिते करे छॾियईं। कासिमीअ हिन सां मुंहिंजो तारीफ़ करायो। हू फिल्म लाइन जो मशहूरु म्यूज़िक डायरेक्टर हुयो। उते बि बहस थियो। कासिमी ऐं वज़ीर आगा बि मूंसां मुतफ़िक़ हुया, पर नाउमीदी ऐं लाचारीअ जो इज़हार कयाऊं ऐं चयाऊं त पंजाब में उहा हलचल हली ई न सघंदी। पर मूं महसूसु कयो त हू सचपच आदर्शनि ऐं ईमाननि जो सौदो करे चुका आहिनि। मोटंदे मौजिद खां पुछियो हुयो त ख़ा खे हथु छो न ॾिनो। हिन ठेठि पंजाबीअ में खेसि ॿीहर गार ॾींदे असां जूं ॻाल्हियूं ॿोलियूं पंजाबीअ में थींदियूं हुयूं। चयो उहो हरामी भगत सिंध जो साथी हुयो, पर मुआफ़ी मिलण जे वाइदे ते हिन ख़िलाफ़ु सुल्तानी शाहिद थियो हुयो। ॿिए ॾींहुं हवाई अॾे ते मुनवर सुल्ताना मिली। मूं ते ऐं हुन ते बंगाली अदीबनि जे इस्तक़बाल ऐं लाहौर घुमाइण जो कमु विरायल हुयो। अकेलाईअ में हिन मूंसां 100% मुतफ़िक़ हुजण जो इज़हार कयो। पोइ जॾहिं बंगालियुनि खे असां लाहौर जो सैर करायो ऐं हू लाहौर ॾिसी वाइड़ा थी विया ऐं चयाऊं त हू त ॻोठ में पिए रहिया। सभु ढाका जा हुया त मूं 1 यूनिट जो बहस छेड़ियो हुयो। बंगालियुनि खे अहसासु थियो त रुगो हू मज़लूम न हुया, पर असां सिंधी बि साणनि गॾु लुड़ी रहिया हुयासीं। मुनवर सुल्ताना जूं त हक़ीक़तूं ॿुधी वात फाटी वियो हुयो। पोइ ॾींहुं स्टेशन ते मोकिलाइण आई। रिफ्रेशमेंट रूम में चांहि पीअंदे हिन चयो हुयो, भट्टी साहब ख़ुदा तव्हांखे असांजे पंजोड़ मां आज़ादु करे।
पंहिंजूं दिली दुआऊं तव्हां सां आहिनि। सो पंजाब जो दानिश्वर ऐं तरक़ी पसंदि अदीब ऐं शाइर बि रुगो सिंधियुनि सां दिली हमदर्दियूं ई रखी सघे थो, पर पंजाब त असली वण वॼाए छॾिया। सॼी नेप में रुगो शमीम अशरफ मलक पुराणो पार्टी मेंबर ऐं फिल्म प्रोड्यूसर ई हमदर्दी रखंदो हुयो ऐं पंजाब जे माहौल में असांजे हक़ में तहरीक हलाइण या आम राय खे हमवार करण खां मजबूरी ॾेखारींदो हुयो। सच चवंदो हुयो, पंजाब नेप जो अॻवान आहे। महमूद अली कुसूरी जो वियतनाम में अमरीकी ज़ुल्मनि ख़िलाफ़ सारतर सां अदालत जो जज थी अमरीकी साम्राज खे त सज़ावार ठहिराईंदो हुयो, सो जॾहिं बि मूंसां 1 यूनिट जे बहस में वेहंदो हुयो त पंजाबी साम्राज जो गैर शऊरी एजेंट नज़र ईंदो हुयो। हिकु दफ़े जॾहिं मां नवंबर 18 में वटसि अयाज़ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ रिट दाख़िल करण जे सिलसिले में वियो हुउसि त हिन भड़को खाई ईअं बि चयो हुयो, तव्हां सिंधियुनि जो दिमाग़ ख़राबु आहे छाजी जीए सिंध लाती अथव। तबकेवार जिदोजहद खे जारिहाना कौमपरस्तीअ जी हलचल जे रूप में छो आणे रहिया आहियो? शायदि खेसि उहा ख़बर बि कान हुई त न रुगो तबका पर क़ौमूं बि ज़ालिम ऐं मज़लूम थी सघंदियूं आहिनि।